ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 16 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के ॿुधाइनि था, हिकु दफ़ो जमदग्नि जी स्त्री रेखा कंहिं ॿिए पुरुष के ॾिसी उन ते मोहित थी पई हुई, जंहिं करे जमदग्नि क्रोध में अची पंहिंजे वॾे 3 पुटनि खे चयो त तव्हां पंहिंजी माता खे मारियो। तॾहिं उन्हनि पंहिंजी माता खे मारण खां इनकार कयो ऐं चयो त हे पिताजी, ही अधर्म आहे, असीं पंहिंजी माता खे भला कीअं मारे सघूं था। तंहिं ते हुननि पंहिंजे ॿिए पुट परशुराम खे चयो त तूं पंहिंजी माता खे पंहिंजे भाइरनि समेत मार। तंहिं ते परशुराम थोरो सोच वीचार कयो ऐं सोचियो त अगरि आउं पंहिंजी माता ऐं भाइरनि खे न मारींदसि त पिता मूंखे श्राप ॾींदो, ऐं जेकॾहिं आउं मारे छॾींदसि त पिता में एतिरी शक्ति आहे जो हू उन्हनि खे वापसि जीआरे सघे थो। इहो वीचार करे परशुराम पंहिंजे माता ऐं भाइरनि खे मारे थो छॾे। उन खां पोइ जमदग्नि परशुराम खे चयो त जेको वर घुरणो हुजेई सो घुर। तॾहिं परशुराम चयो त मुंहिंजे माता ऐं भाइरनि खे जीआरे ॾियो। तंहिं ते जमदग्नि उन्हनि खे वापसि जीआरे छॾियो। सभई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद परशुराम पंहिंजा पाप धोअण वास्ते यात्रा ते पंहिंजे भाइरनि समेत हलियो वियो। परशुराम जे तीर्थ यात्रा ते वञण बाद सेसरार जिन जा 100 बचियल पुट उन्हनि जे पिता जमदग्नि खे मारे छॾीनि था, जंहिं ते परशुराम शपथ खणनि था त हू हिन पृथ्वी ते कंहिं बि खत्रीअ खे जीअरो न छॾींदा। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 16 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, परशुराम इहो परण खणी महेशमती पुरीअ में हलियो वियो ऐं सहस्रार जिन जे पुटनि जिन जमदग्नि खे मारियो हो तिन खे मारे पंहिंजे पीउ जो सर उतां आणे दड़ सां मिलाए उन जो क्रियाकर्म कयो। ऐं उन प्रतिज्ञा करण सां परशुराम 21 दफ़ा चौधारी घुमी खत्रियनि खे मारियो ऐं कुरुक्षेत्र में स्नान करे सारे पृथ्वी 21 दफ़ा ब्राह्मणनि खे दान ॾिनी। जॾहिं ईंदड़ मनवंतर में राजा बलि इंद्र थींदो, तॾहिं परशुराम सप्त रखेश्वरनि में रहंदो। हिननि ॾींहंनि में मंदराचल पर्बत ते वेठो परमेश्वर जो तप करे, जंहिंजो गुण ऐं जस गंधर्व ऐं देवता हमेशह सुर्ग में ॻाइनि था ऐं उन जे अंत खे नथा पहुचनि। ए राजा परीक्षित, गाद रखेश्वर जो पुटु विश्वामित्र अहिड़ो महात्मा थियो जंहिं पाण खे राज रखेश्वर खां ब्रह्म रखेश्वर चवायो ऐं उनखे 100 पुट थिया, जिन मां नंढनि 50 पुटनि जो नालो मदछंडा हो। जॾहिं विश्वामित्र ने सैफ़ पंहिंजे भाणीजे खे, जेको राजा हरिश्चंद्र जे बलिदान लाइ बचियो हो, तंहिंखे पंहिंजो पुटु कयो ऐं उन जो नालो देवव्रत रखी पंहिंजे 50 पुटनि खे चयो त तव्हीं हिन खे पंहिंजो वॾो भाउ करे मञो। जॾहिं उन्हनि इहा ॻाल्हि न मञी, तॾहिं विश्वामित्र उन्हनि खे इहो श्राप ॾिनो त तव्हीं सभु मिलीच थी वञो। तॾहिं खां पोइ संसार में मिलीच पैदा थिया आहिनि। वरी विश्वामित्र मदछंडा ऐं ॿियनि 50 नंढनि पुटनि खे इहा ॻाल्हि चई
ऐं उन्हनि पीउ जी आज्ञा मूजिबि देवव्रत खे वॾो भाउ करे सम्झियो। तॾहिं विश्वामित्र ख़ुशि थी उन्हनि खे ही वरदान ॾिनो त तव्हांजो वंश वधे। तंहिं करे विश्वामित्र जे वंश में घणो संतान थी कौशिक गोत्री पाण खे चवाइनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जो 16 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 17 राजा परूरा जे वंश जी कथा। श्री सुखदेव जी स्वामी चयो त हे राजा परीक्षित, राजा परूरा जे वंश में राजा ने हिकु अहिड़ो प्रतापी थियो जंहिं देवलोक जो राज कयो। हाणे मां उन जी संतान जो हाल ॿुधायां थो, सो ॿुध। राजा जजात जो वॾो पुटु तमामु तेजवान ऐं प्रतापी हो। उन हिकिड़ो दफ़ो इंद्रपुरीअ जो राज कयो हो। इहा कथा हिन तरह आहे त हिकिड़े ॾींहुं राजा इंद्र गौतम रकेश्वर जी अहिल्या नाले स्त्रीअ खे जा तमामु सुंदर हुई, तंहिं खे ॾिसी मोहित थी पियो ऐं उन सां भोग विलास करण जी इच्छा कई। पर गौतम रकेश्वर जे डप खां उते वञी न थे सघियो। जॾहिं उन जी दिलि बिना भोग जे रही न सघी, तॾहिं हिकिड़े ॾींहुं कांव जो रूप धारे गौतम रकेश्वर जे अङण में दरख़्त ते वञी वेठो ऐं घणी राति पई हुई त ॿोलणु लॻो। जॾहिं रकेश्वर उन जी ॿोली ॿुधी ॼातो त हाणे थोरी राति बाक़ी आहे, तॾहिं हू स्नान ऐं पूॼा करण वास्ते उथी मकान खां ॿाहिरि निकितो। उन वक़्तु इंद्र ख़ाली घरु ॾिसी पंहिंजो रूप गौतम रकेश्वर जहिड़ो ठाहे अहिल्या वटि वञी भोग कयो। जॾहिं भोग करण खां पोइ अहिल्या सम्झियो त हीउ मुंहिंजो पति न आहे ऐं कंहिं ॿिए कपटी रकेश्वर जो रूप बणाए अची मुंहिंजो पति विर्ता धर्म बिगाड़ियो आहे, तॾहिं उन चयो त ए अधर्मी चंडाल, तूं केरु आहीं? यकदमि हितां हलियो वञ। इहा ॻाल्हि ॿुधी इंद्र उतां ॿाहिरि निकिरणु लॻो। तॾहिं गौतम रकेश्वर, जेको घणी राति बाक़ी बचियल सम्झी वापसि मोटियो थिए, उन जी मुलाक़ात इंद्र सां दरवाज़े वटि थी। तॾहिं रकेश्वर इंद्र खे ॾिसी पंहिंजे जोग बल सां उन जे कुकर्म करण जो हाल ॼाणी चयो त ए इंद्र, ॾाढे शर्म जी ॻाल्हि आहे जो हेतिरनि अप्सराइनि ऐं पंहिंजी महासुंदर राणी हूंदे बि अहिड़ो अधर्म कयो अथई। तंहिं करे मां तोखे श्राप थो ॾियां त तो भोग विलास करण वास्ते कांव जो रूप धारियो हो, सो तुंहिंजे बदन में हज़ारे सुराख थी वञनि। इहे वचन रकेश्वर जे वाता निकिरंदे ई इंद्र जे बदन में हज़ारे सुराख थी पिया। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जे 17 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।